अस्सलाम वालेकुम अमां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मत हालाणी में नौजवान इताह जे नौजवाननि सदाकत मेमुन, हाशिम मेमुन, मुनीर फराज चनो, सलाउद्दीन मेमुन, लाला फरहान मेमुन, सैफुल्ला मेमुन, महेश कुमार ऐं फरमान शेख फ्याज सिंधीअ पारां खलीफा मेला में हर साल जियां हिन साल बि हिकु बहितरीन मच कचहरी कोठाई वई। हिन मच कचहरी में सिंध जे नाले वारनि सुगड़नि हाकिम अली कोरी, मोहम्मद मूरल भावो, बशीर ॾेथो, अलीगुल गडाई सुमैत शाइरनि नज़ीर अहमद चना, इब्राहिम रिंद नाले वारे सूफ़ी फ़कीर मुनवर अबड़ो सुमैत सिंध साफ़ी संघ जे मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हंगेरो, गुलाम मुस्तफ़ा मुगल, ज़फ़र एवान, इदरीस सहतो, शाहिद चांडियो, शाज़ेब सिंधी सुमैत वॾी तादाद में माण्हुनि शिरकत कई। ही महफ़िल सॼी राति जारी रही जॾहिं त सूफ़ी फ़नकारनि सूफ़ी गीत ॻाए माण्हुनि वटां वजद तारी करे छॾियो, जॾहिं त सुगड़नि पारां बि बहितरीन ॾोर बेत तोड़े सुगड़ कचहरी माण्हुनि खे ॿुधाए ख़ूब दाद हासिल कई, जॾहिं त आयल महिमाननि खे सूफ़ी घेड़ो वसूल पाराया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।